तरमीम असां लाइ नुक़सानदार आहे, ठीकु आहे, पर सिंध लाइ छो, पंजाब लाइ छो न, सभु कानून असां ते लागू छो था थियनि। तव्हां हुन में चेंजिस इन लाइ था आणियो छो जो उन तरमीम सां तव्हांजी क़यादत खे पाण खे पर्सनली फ़ाइदो थो थिए। आवाम लाइ तव्हां कुझु बि नयो करे सघिया ऐं न ई तव्हां करे था सघो, ठीकु आहे। अचे उहा तरमीम हाणे छो थी वञे जॾहिं तव्हां ते माना केसिस जो तव्हांखे भउ थो थिए, तव्हांखे इहो थो लॻे, तव्हां पंहिंजे फ़ाइदे लाइ उहे चेंजिस आणियो था। आवाम लाइ कोई बि चेंज तव्हां नथा आणे सघो, ठीकु आहे, छो जो कि तव्हांखे पंहिंजे सदर लाइ दिफ़ा खपे। तव्हांखे करप्शन करणी आहे, अगरि तव्हांजो सदर ई करप्ट हूंदो, हुन ते कोई केस ई न थींदो, हुनजी जहिड़ी मर्ज़ी चवंदी, हुनखे जिते बि मुनासिब लॻंदो माण्हू माराईंदो ऐं तव्हां माराईंदा बि आहियो, ठीकु आहे, पर आइन सां तव्हां खिलवाड़ न कयो। ऐं अगरि तव्हांखे इहो सभु कुझु करिणो ई आहे, आइन असांजो जे मुल्क ते हले थो पियो, जे सिस्टम ते हले थो पियो, उनखे उन ते हलणु ॾियो, ठीकु आहे। तव्हां 26 अमेंडमेंट आदि हींअर वरी 27 वरी ॿुधूं था 28 बि अचे थी, त उहे सभु जेके कानून आहिनि उहे तव्हां ते लागू छो नथा थियनि, ऐं पोइ वरी बाद में चओ था त असां आवाम जी बहितरी लाइ इहो सभु कुझु कयूं था, ऐं इहो ओवारनि में चवणु सोलो आहे त असां तव्हां लाइ कुझु कयूं था, पर तव्हां लाइ असां लाइ कुझु नथा कयो, इहो तव्हां सिर्फ़ु पंहिंजी पाण खे डिफेंड करण लाइ इहो सभु कुझु कयो था। पर हींअर असां तव्हांखे हल ऐलान करे चऊं था त इहा जंग थींदी ऐं हिन अमेंडमेंट खे असां पॉसिबल थियण न ॾींदासीं। थैंक यू। जिसमें हमने उसके साथ साथ इस 27th अमेंडमेंट के खिलाफ जो है बाइकआउट पूरी कोर्ट की कोर्ट प्रोसीडिंग्स का बाइकआउट भी अनाउंस किया है। मैं ये कहूँगा कि इस टाइम पे हम सबको एक चीज सोच समझ के चलनी है। हमारे सामने दो लोग हैं, एक वो लोग हैं, एक बॉर्डर खींचना पड़ेगा, एक वो लोग हैं जो सिंध दोस्त है और एक वो लोग हैं जो सिंध दुश्मन है। सिंध दोस्त वो लोग हैं जो इस टाइम पे इस अमेंडमेंट के खिलाफ खड़े हैं, जो 26वीं अमेंडमेंट के खिलाफ खड़े हैं, या जो आने वाली 28वीं अमेंडमेंट के खिलाफ खड़े हैं। और सिंध दुश्मन पाकिस्तान दुश्मन लोग वो लोग हैं जो इस टाइम पे 26वीं अमेंडमेंट के हामी है, जो इस टाइम पे 27वीं अमेंडमेंट के हामी है। चाहे वो हमारी बाहर के लोग हैं जो प्रो गवर्नमेंट या प्रो एस्टेब्लिशमेंट चल रहे हैं, या वो पार्लियामेंट के लोग हैं जो प्रो एस्टेब्लिशमेंट चल रहे हैं, चाहे वो सेनेट के लोग हैं जो प्रो एस्टेब्लिशमेंट चल रहे हैं। अगर वो सब ऐसा कोई फैसला दे रहे हैं तो वो सब इस टाइम पे पाकिस्तान के दुश्मन है, और उनके जो फैसले जिनसे हैं वो कहीं ना कहीं जाकर आखिर में पाकिस्तान की वादानियत पे खतरा बनेंगे। इसलिए इस सारी सूरत को मद्देनजर रखते हुए हम सबको ये जो 27वीं अमेंडमेंट है इसको हम सब मिलकर भरपूर मजम्मत करते हैं। और मेरे ख्याल से ये जो आइन है, जो आइन जिसको हम सब कॉम्प्रिहेंसिव आइन समझ रहे थे, उसमें इस हद तक जुडिशल सिस्टम में तब्दीलियाँ ये बात वाज़ेह करती है कि ये आइन कमज़ोर है। अब हमें एक नई आइन की ज़रूरत है, और वो आइन हो जिसमें चारों सूबों के लोग बैठे, मिल के बैठे और मिल के बैठ कर कुछ चीज़ें डिसाइड करें, और वो डिसाइड करें जिसमें सब मुत्तफ़िक हो और हर किसी को उसके वसाइल को इस्तेमाल करने का, उसकी खुद मुख्तारी का पूरा हक होना चाहिए। ये सिस्टम तभी चलेगा मोहब्बत चाहिनि था त जेको प्रोविंसिस जा जेके हक़ आहिनि उहे असां फेडरल खे ॾियूं ऐं हीअ असांखां अबव थी वञनि। माना हाणे सुभाणे जजिस बि असांजे हिननि जे मर्ज़ी जा अचनि, ठीकु आहे न, ऐं हीअ सम्झनि था 144 लागू करे असां को भाड़िया ऐं असां लिकी करे घरनि में वेही रहंदासीं, असां को चोरी कई आहे, असां पंहिंजे हक़नि जे लाइ अॼु बि निकिता आहियूं, सुभाणे बि निकिरंदासीं ऐं हमेशह निकिरंदासीं। हीअ 27 तरमीम खां पोइ 28 तरमीम करणु चाहिनि था, ॼण असांखे का ख़बर न आहे हीअ अंधेरे में छा करनि था छा नथा करनि। 70 साल थिया आहिनि पाकिस्तान खे ठहंदे ऐं हिननि जूं तरमीमूं रुगो अचनि वञनि। न इंसाफ़ ते करे तरमीम आई, न कंहिं छोकिरी जी इज़त ते करे तरमीम आई, न कंहिं जो मर्डर थी थो वञे उन ते का तरमीम आई। अॼु 27वीं तरमीम जे लाइ हीअ अची करे 144 लागू करे असां ते वेठा आहिनि ऐं हीअ सम्झनि था त असां भॼी करे लिकी वेही रहंदासीं। ईअं न कॾहिं थियो आहे, न कॾहिं थींदो। न असां 27वीं तरमीम थियणु ॾींदासीं ऐं न ई अॻिते वारियूं तरमीमूं असां हिननि जूं मंज़ूर कंदासीं। त हीअ असांखे नामंज़ूर आहे, असां कॾहिं बि हिन तरमीम खे एक्सेप्ट न कंदासीं। बबुरले जहिड़ी तहरीक जेकी हुई चाहिनि था त वरी उहा ॿी तहरीक जेकी आहे बबुरले खां तेज़ जेकी तहरीक आहे उहा स्टार्ट थिए। ही मजबूर था कनि असांखे वकीलनि खे त वरी रोडनि ते निकिरूं, ही पंहिंजूं जाली अमेंडियूं ऐं पार्लियामेंट खे हिकिड़ो यर्गमाल करे हथ रादियूं अमेंडियूं पिया था ठाहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरी गुरबत लॻी पई आहे, कॾहिं गुरबत जे लाइ हिननि को अमेंडमेंट न आंदी। माण्हुनि खे हिते ज़बरदस्ती हक़ूक़ घुरण जे लाइ त मजबूर कनि था पिया जो रोड ते अचनि वीचारा। सिंधी क़ौम पहिरियां ॾुतड़ियल आहे, सिंधी क़ौम खां हर शइ खसी वई आहे। सिंधी क़ौम हिनमहिल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वकीलनि में ॾिसे थी पई त वकील हिकिड़ा आहिनि जेके असांजा आवाज़ बणिजनि था पिया, ऐं ही मजबूर पिया था कनि त जीअं वरी रोड रस्तनि ते असां वकील अचूं ऐं पंहिंजे हुक़ूक़नि जे लाइ असां
जे जंग जारी कयूं। मूंखां हिकु दोस्त पुछे पियो त ही 27 अमेंडमेंट छा आहे, नौजवान छोकिरो, त मां हुनखे इहो चयुमि त वाह, जे ॻोठनि में पहिरियां SP पंहिंजी मर्ज़ी जो हणाईंदो को वॾेरो, या SHO पंहिंजी मर्ज़ी जो हणाईंदो। ही बि हिकिड़े क़िस्म जो सम्झो हुननि जुडिशरी सिस्टम में इहो सिस्टम नओं हिकिड़ो मुतारफ़ करायो आहे त जीअं को बि जज अगरि असांजे ख़िलाफ़ को फ़ैसिलो ॾिए थो पियो त उनखे हटायूं, या को जज असांजे ख़िलाफ़ हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे उन फ़ैसिले खे हाणे कीअं ख़तमु कजे। तो कॉम्प्रोमाइज़ हिकिड़ी जुडिशरी खे आणणु चाहिनि था। असां वकील हिन शइ खे बर्दाश्त न कंदासीं। असां हमेशह पहिरियां आइन जी रखवाली कईसीं, कानून सां असां बीठा हुयासीं, पर असां ईअं कॉम्प्रोमाइज़ हिननि खे न करणु ॾींदासीं। ही हिकु जान त छा हज़ारे जान असांजी अगरि क़ुर्बान थिए थी पंहिंजी सिंध जे लाइ, सिंध सां हिननि केतिरा ई ज़ुल्म बर्दाश्त कया आहिनि, पर वकील क़ौम जेकी आहे हिन महिल आवाज़ थी करे सिंध जो निकिरी आहे ऐं वकीलनि खे ही ख़ामोश न कंदा। अॼु तव्हां ॾिसंदा हूंदा त ही पुलिस रोड रस्तनि ते बीठी आहे, 144 कलम हिननि लागू कयो आहे। असां 144 कलम खे असां कोन असां बर्दाश्त कंदासीं। 144 हणनि, 145 हणनि, 147 हणनि, पर अगरि सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ अगरि का बि ॻाल्हि ईंदी त असां 144 खे तबाह करे असां रोडनि ते ईंदासीं।